नाज़िम वज़ीराज़म शहबाज जी सदारत हेठ वफाकी क़ाबीना जो इजलास थियो आहे। इजलास में क़ौमी ऐं आलमी मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। वज़ीराज़म क़ाबीना के पहिरीं दौरे ऐं मुलाक़ातनि बाबति एतमाद में वरितो। अफ़गानिस्तान में अगराई ऐं ख़ारिजियुनि जी चिड़ ॾियारींदड़ कार्रवाइयुनि जो जाइज़ो वरितो वियो। वफाकी क़ाबीना पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में शहीद जवाननि खे भेटा पेश कंदे दहशतगर्दी जे ख़ात्मे जे अज़म जो इज़हार कयो वियो। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां अहम ख़बर शेयर पा कयूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज जी सदारत हेठ वफाकी क़ाबीना जो इजलास थियो आहे। इजलास में क़ौमी ऐं आलमी मामलनि ते गौर वीचार कयो वियो आहे। वज़ीर-ए-आज़म क़ाबीना के पहिरीं दौरनि ऐं मुलाक़ातनि बाबति एतमाद में वरितो। अफ़गानिस्तान में अगराई ऐं ख़ारिजियुनि जी चिड़ ॾियारींदड़ कार्रवाइयुनि जो जाइज़ो वरितो वियो। वफाकी क़ाबीना पारां दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में शहीद जवाननि खे भेटा पेश कंदे दहशतगर्दी जे ख़ात्मे जे अज़म जो इज़हार कयो वियो।